जी नाज़रीन असां कैंप ख़बर शेयर कंदा हलूं सेक्रेंट मां सेक्रेंट रात देर सां सेक्रेंट बजे फुर जी वारदात खां पोइ नवाबशाह पुलिस पारां डीएसपी मुबिन परियार जी अॻवानी में ॻोठ रुको वञण ते पुलिस चढ़ाई करे शक जे बुनियाद ते 4 माण्हू गिरफ़्तार करे वरिता। पुलिस जी चढ़ाई जे ख़िलाफ़ ॻोठ वारनि ख़ुदा बख़्शी उनड़, हाजी गुलाम साईं उनड़, अज़ीज़ुल्लाह उनड़ ऐं ॿारनि समेत सख़्त एहतिजाज कंदे चयो त अॼु मंझंदि जे वक़्तु पूरे ज़िले जी पुलिस धारियल वांगुरु असांजे ॻोठ में असांजा पिरसन उताकनि ते वेठल आहिनि, जिन ते तशदुद करे बिना सबब जे असांजे 4 जंहिं हिकु मेहमान आयल हो अनवर यूसुफ गुलाम नबी अलाउद्दीन पुलिस उताक मां कबे खणी वई आहे। मुज़ाहिरीन वधीक दाई ते चयो त उहो किथां जो कानून आहे जो शक जे बुनियाद ते सर्च वारंट खां सवाइ कंहिंजे ॻोठ में घिड़ी उताक ते वेठल खे तशदुद करे ख़ौफ़ में रास फैलाए पुलिस माण्हुनि खे खंबे खणी वई आहे। हिननि शहीद बेनज़ीराबाद में मुक़ररु थियल नए डीआईजी इरफान बलोच ऐं एसएसपी अमीर सऊद मक्सी खां पुरज़ोर लफ़्ज़नि में मुतालबो कयो आहे त ॻोठ ते बेगुनाह पुलिस चढ़ाई जो नोटिस वठी जांच करे तशदुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।